सॼी सिंध जेको आहे असांजी वकला बिरादरी ऐं सिविल सोसाइटी केनालनि जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। ऐं असांजी डिस्ट्रिक्ट बार नौशर फिरोज़ अॼु जेको आहे कोर्ट जो वर्क सस्पेंड कयो आहे ऐं इन्हनि केनालनि जे ख़िलाफ़ सिंधूअ जे ख़ातिर, सिंध धरतीअ जे ख़ातिर, सिंध वासियुनि जे ख़ातिर असां जेको आहे हीअ रैली कढीसीं डिस्ट्रिक्ट बार खां अलावाला चौक ते। ऐं सॼे ज़िले में असांजो अॼु वर्क सस्पेंड आहे, बल्कि सॼी सिंध में। ऐं असांजी सिंध बार काउंसिल बि अहिड़ो सर्कुलर कढियो त बाबा सॼे ज़िले जा, सॼी सिंध जा वकील जेके आहिनि उहे भले जेको आहे पंहिंजो पुरअमन रैली कढनि ऐं सिंधूअ ख़ातिर ऐं केनालनि जे ख़िलाफ़ जेको आहे वकला सॼी सिंध में सरापा एहतजाज आहिनि। असांखे इहे जेके गैर क़ानूनी ऐं ज़ोरीअ जेके आहिनि केनाल असांजे सिंधूअ ते मरिया पिया वञनि, असां उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं हाणे मज़म्मत खां कमु मज़ामत ताईं अची वियो आहे, छाकाणि त हर नंढो वॾो ऐं हर तबिको, शागिर्द हुजनि, तालीम खाते जा ऑफिसर हुजनि, डॉक्टर हुजनि, इंजीनियर हुजनि, प्रोफेसर हुजनि, ऐं असांजे वकला बिरादरी त पाण मल्हायो आहे। तव्हां सोशल मीडिया थ्रू ऐं ख़बरुनि थ्रू इहो ॾिठो हूंदो त असांजे कराचीअ में वकला बिरादरी केॾी वॾी रैली कढी ऐं एहतजाज कयो ऐं डिमांड सिर्फ़ु हिकिड़ी आहे त सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर ऐं गैर क़ानूनी केनाल नामंज़ूर। वॾी महिरबानी। केनाल कढी 40 खां 50 लख एकड़ ज़मीन आबाद कंदा। हाणे उहो चोलिस्तान आहे ऐं चोलिस्तान माना वारीअ जो हिकिड़ो दड़ो आहे, उनखे आबाद करण लाइ पंजाब या पॉलिसी ठाही आहे। त हाणे रहियो खयो सिंधूअ खे जेको जो उनजो पाणी जेको जो उन ते बि डाको लॻे, उन ते बि धाड़ो लॻे, उहो पाणी असां पंजाब जे हिननि 6 केनालनि खे असां ॾियूं। जिन बि इहो फ़ैसिलो कयो आहे, इहो फ़ैसिलो नामंज़ूर आहे। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं हीअ वकला जेके आहिनि इंशाअल्लाह ताला सभिनी जो आवाज़ु आहे, हारी जो आवाज़ु आहे, मज़दूर जो आवाज़ु आहे, हर माण्हूअ जो आवाज़ु आहे। असां पंहिंजे कफ़न ॿधी जेको सो हिन सिंधूअ जे लाइ असां जेको सो निकिरंदासीं। जेतिरो बि असांखे कमु करणो पवंदो असां कमु कंदासीं, हिननि खे केनाल कढणु पवंदो। ॿुधाइण था चाहियूं त ब्लैक कोट वारा जाॻिया अथव, तारीख़ूं गवाहन जिंदाबाद, तारीख़ूं गवाहन। जॾहिं बि इनकलाब आंदो आहे त वकीलनि इनकलाब आंदो आहे, पोइ नेल्सन मंडेला जे रूप में हुजे, महात्मा गांधी रूप में, काज़ी आज़म जे रूप में हुजे। इहो वाज़े करदा ॿुधायूं त हीअ जे केनाल आहिनि कतन बर्दाश्त कोन कंदासीं, कतन बर्दाश्त कोन कंदासीं। इहे सख़्तु लफ़्ज़नि में एहतजाज कयूं था त वफ़ाक़ खे इहो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठणु खपे, छाकाणि त जेको बि अॼु थी रहियो